तगिया खान अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वे मोहम्मद साले तगिया खान मां हथ ॿधी तो दर सवाली आयो आहियां। भिट धणीअ जो मुरीद आई, भली भिट धणीअ जे वास्ते मूंखे ख़ाली न मोटाइजांइ। मोहम्मद साले आहे त बाबा ख़ैर सुबुह मर्दाना यार भिटाई साहब जो मुहाबो ॾिनो अथई, अॼु त तुंहिंजी ख़िदमत करणु खपे। चांहि पीअंदे या ॾुध पीअंदे, ॾुध पाड़े मां वठी अचणो पवंदो। ख़बर अथई त मोरा ॿई छोरा चड़ा चाक, बाक़ी चांहि त हीअं मिंटे था तयारु करे। कुझु बि न अदा, बसि मूंखां हवाल वठि ऐं मुंहिंजी ख़ाली झोली भर त मां वञा। हा त पोइ बेहवाल अदा मुंहिंजी न्याणी अछी उजरी आहे, मूंखे पत ॾिनी अथई। मोहम्मद साले मूंखे यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, पंहिंजी न्याणीअ खे खारीअ में खयूं वती सुर लाईंदो। बाबा अछी हुजे, उजरी हुजे, कमी हुजे, कसी हुजे, उन में असांजो छा बाबा? उन में असांजो को रबी को खरीफ। अदा तगिया मां चाहियां थो त सदोरी ऐं वारिस जी शादी कराए छॾियो, इन में असां ॿिन्ही जी चङाई आहे। साले चिड़ अहिड़ी थो ॾियारी जो जीभ फटण चीक ठकंदो ची 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 ची। जॾहिं न मां तोखे हिकिड़ो दफ़ो जवाबु ॾिनो त पोइ रोज़ रोज़ सुवाल कयूं, दर ते बीठो आहीं, वांदो ई अलाए छा, या को कमकार कोन अथई। अदा तगिया तोखे मुर्शिद जो मुहाबो ॾिनमि, साख पत ॾिनमि, पोइ बि मुंहिंजी झोली ख़ाली थो मोटाई। ठीकु आहे यार, जेकॾहिं मूंखे मजबूर थो करीं त पोइ मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। जेकॾहिं ॻाल्हि वणे थी त हींअर ई मंगण वारा घुरा, ऐं जेकॾहिं ॻाल्हि नथी वणे बाबा त तूं पंहिंजे घर ख़ुशि, मां पंहिंजे घर ख़ुशि। अल्लाह अल्लाह। अदा तगिया मूंखे तुंहिंजूं सभु ॻाल्हियूं क़बूल। बाबा ॻाल्हि इहा आहे, तोखे ॿ न्याणियूं, मूंखे ॿ पुट। हाणे हिकिड़ी धीउ तुंहिंजी कसी आहे, वरी हिकिड़ो छोरो मुंहिंजो बि बेकार आहे। सिधी ॻाल्हि थई त मां ॿई छोकिरियूं वठंदुमि, जेकॾहिं क़बूल अथई या बिस्मिल्लाह, ऐं जेकॾहिं क़बूल न अथई त पोइ वञी साईं पाण ॼाण। छा थो सोची मोहम्मद साले? नफ़े में ठीकु आहे अदा तगिया, तोखां वधीक मूंखे ॿियो केरु आहे? मूंखे तुंहिंजी हर शर्त मंज़ूर आहे, पर ॿेली हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु अथई। तुंहिंजो वरी अर्ज़ु कहिड़ो? पहिरां शादी सदोरी जी थींदी, जॾहिं सदोरी माउ थींदी उन खां पोइ मां तोखे क्षमा जो संग ॾींदुसि। इहो वरी कहिड़ो फज़ूल शर्त विधी? शर्त न आहे अदा, बसि इहो खणी सम्झ त मुंहिंजो अर्ज़ु आहे। जेकॾहिं ईअं न थियो अलाह साईं ख़ैर करे, पर ख़ुदा न ख़ासा सदोरी माउ न थिए ऐं मां वटां छोरीअ जा अल्ट्रासाउंड कढाईंदो पोइ बसि अदा तगिया खान, मां पंहिंजी सदोरी धीअ जे महफ़ूज़ मुस्तक़बिल जे लाइ इहो अर्ज़ु रखियो आहे। सदोरी जी शादी थियण खां पोइ मां 1 साल इंतज़ारु कंदुसि। अदा तगिया खान, जे सदोरी माउ थी वई न, पोइ मां गोहर ऐं शमा जी शादी कराए छॾींदुसि। पर जेकॾहिं सदोरी 1 साल खां पोइ बि माउ न थी त पोइ मां ॿिन्ही न्याणियुनि जे मामले में आज़ादु हूंदुसि। इहो त यार अजीब शर्त रखियो अथई। ख़ैर यार मूंखे क़बूल आहे। ठीकु आहे त पोइ घुराए मंगणार वॼाए दुल त सदोरी ऐं वारिस जी तिथ ॿधूं। ईअं भिट जा भिटाई भिट ते वसई नूर, मुझ तो पुॼायूं मन जूं मुरादूं। भिट जा भिटाई वाह वाह करे छॾी, वाह वाह। मोहम्मद साले हाणे मुंहिंजे ख़्याल में त चांहि काढ़ी न अदा, बसि मां हाणे हलंदुसि। हाँ ठीकु आहे पोइ माशाअल्लाह, तोॾे बि ख़ैर असांजे बि ख़ैर। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।